Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. बावजूद क्वेटा में हज़ारा बरादरी तरफ़ा वज़ीर आज़म जी आमद खां अॻु पोरहतन जा लाश दफ़नाइण खां इनकार। क्वेटा बाईपास से हज़ारा बरादरी जो 5 ॾींहं बे लाशन सूदो धरणो जारी। रत ॼमाईंदड़ सी दौरान धरणे में हज़ारा बरादरी जूं औरतूं ऐं ॿार बि शामिल। क्वेटा में मचसाने ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। वापारियुनि तरफ़ां एहतजाज तौर कारोबारी मर्कज़ बंदि रखिया विया। बलोचिस्तान जे मच वारे इलाइक़े में हज़ारा बरादरी जे 11 पोरहतनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क्वेटा रवानगी दौरान जहाज़ जी इंजण में फ़नी ख़राबी। बिलावल भुट्टो ज़रदारी, यूसुफ रज़ा गिलानी, मुराद अली शाह ऐं ॿियनि पीपी अॻवाननि खे जहाज़ मां लाथो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे ट्वीट बयान में चयो त जहाज़ में फ़नी ख़राबीअ बाद क्वेटा पहुचण लाइ मुतबादिल इंतज़ाम जी कोशिश करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म खे मचसाने जे मुतासिरनि जा मुतालबा मञणु घुरिजनि। नून लीग जी मरकज़ी नायब सदर मरीम नवाज़ बि मचसाने जे मुतासिरनि सां ॿधी जे इज़हार लाइ क्वेटा रवानी। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरीम नवाज़ चयो त हज़ारा बरादरी जे माण्हुनि खे अपील कंदासीं त प्यारनि जा लाश दफ़नाया वञनि। मचसाने में मुलविस दहशतगर्दनि जो पतो लॻाइण ऐं खेनि गिरफ़्तार करणु हुकूमत जी ज़िमेवारी आहे। सिंध सूदो मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में मचसाने ख़िलाफ़ धरणा जारी। कराची में 19 मुख़्तलिफ़ हंधनि ते धरणनि सबब ट्रैफ़िक मुअत्तल। नुमाइश चौरंगी, शाराय फैसल, कामरान चौरंगी, नाता खान ऐं ॿियनि इलाइक़नि में हज़ारा बरादरी सां ॿधी जे इज़हार लाइ धरणा। शहरनि खे अच वञ में ॾुखियायूं। कराची एयरपोर्ट वेंदड़ रस्ता बंदि हुजण सबब केतिरियूं ई उॾामूं देर जो शिकार। कराची ऐं लाहौर वेंदड़ उॾामूं बि मुअत्तल थी वयूं। इस्लामाबाद, लाहौर, हैदराबाद, कंडियारो, कश्मोर, गाजी ख्वावड़, कोटली, नियाम साहिब, लाड़काणो, खैरपुर ऐं ॿियनि शहरनि में बि धरणा। मजिलिस ते वहदतुल मुस्लिमीन जे सॾ ते धरणनि दौरान हज़ारा बरादरी सां ॿधी जो इज़हार। मचसाने में मुलविस जवाबदारनि खे जल्द अंजाम ते पहुचाइण जो मुतालबो। इलेक्शन कमीशन पीटीआई ख़िलाफ़ परदेही फंडिंग केस ते स्क्रूटनी कमेटी जो इजलास अॼु तलब करे वरितो। स्क्रूटनी कमेटी तरफ़ां 13 जनवरी ते इजलास लाइ पीटीआई सूदो ॿियनि धुरियुनि खे नोटिसिस जारी। इलेक्शन कमीशन स्क्रूटनी कमेटी खे पीटीआई ख़िलाफ़ परदेही फंडिंग केस जल्द उकलाइण जी हिदायत कई हुई। पीडीएम तरफ़ां परदेही फंडिंग केस उकलाइण में देर ख़िलाफ़ 19 जनवरी ते इलेक्शन कमीशन आॾो एहतजाज जो ऐलान भी कयो वियो। इस्लामाबाद की एहतसाब अदालत में LNG रेफरेंस से ॿुधणी दौरान नायब प्रोसिक्यूटर तरफ़ां शाहिद खाकान अब्बासी की हाज़िरी का छूट ॾियण की मुखालफ़त। अदालत की इजाज़त बिना परदेह वञण ते शाहिद खाकान ख़िलाफ़ गिरफ़्तारी वारंट जारी करण की इस्तदा। ॿुधणी दौरान नायब प्रोसिक्यूटर चयो त शाहिद खाकान अब्बासी इजाज़त बिना परदेह हलियो वियो आहे। वफ़ाक़ी घरू खाते का वज़ाहत वरती वञे त जवाबदार अदालत की इजाज़त बिना परदेह कीअं वियो। अदालत शाहिद खाकान अब्बासी के परदेह वञण बाबत हुकूमती इजाज़तनामो तलब करे वरितो। अदालत जो चवणो त हुकूमती इजाज़तनामो पेश थियण बाद नायब की इस्तदा ते फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। कानून ठाहिण हुकूमत जो कम आहे। अदालतुनि जो कम कानून की तशरीह करण आहे। कंहिंखे असेंबली की कार्रवाई ते एतराज़ आहे त असेंबली सेक्रेटेरिएट में शिकायत दाख़िल कराए। सुप्रीम कोर्ट जा सरकारी मुलाज़मनि लाइ रिटायरमेंट की उम्र वधाइण वारो कानून कलदम करार ॾियण ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। पेशावर हाई कोर्ट के फैसले ख़िलाफ़ नज़रसानी अपील ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस चयो त कुछ सिविल सर्वेंट्स के ख़दशनि ते सॼे कानून के गलत करार नथो ॾेई सघिजे। कानून रूल्स ऑफ बिज़नेस न पर आइन तहत ठहंदो आहे। कानून ते गवर्नर सहियूं करे छॾियूं त मामिलो ख़त्म थी वियो। अदालत मामिलो ॿीहर पेशावर हाई कोर्ट ॾांहुं माणे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट नायब ऐं FBI में मुआहिदे ख़िलाफ़ दरख्वास्त वफ़ाक़ी सरकार खां 2 हफ़्तनि में जवाब तलब करे वरितो। दिफ़ाई सेक्रेटरी, परदेही सेक्रेटरी, कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत खे नोटिस जारी।
समाजी तंजीम तरफां दाख़िल करायल दरख्वास्त से ॿुधणी दौरान डिप्टी अटॉर्नी जनरल पेश। अदालत हिदायत कई त अटॉर्नी जनरल मुआहिदे बाबति वफ़ाक़ी सरकार खां ब्रीफिंग वठी अदालत खे आगाह करे। दरख्वास्त से ॿुधणी 11 फरवरी ताईं मुलतवी। शेख भिरकियो भरसां मासात हथां नौजवान कत्ल। ॻोठ हाजी बागो टिंगड़ी जवाबदार शकील टिंगड़ी पंहिंजे मासात ते बंदूक जा फायर करण बाद फरार थी वियो। नौजवान जब्बार टिंगड़ी जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल। पुलिस खे झेड़े जा कारण मालूम न थिया। फरार थियल जवाबदार जी ॻोल्हा जारी। कराची जे लियारी वारे इलाइक़े में बाज़ियाब थियल हैदराबाद वासण नारी सभा अदालत में बयान रिकॉर्ड कराए छॾियो। हैदराबाद की मक़ामी अदालत में 164 तहत बयान रिकॉर्ड कराईंदे नारी सभा चयो त कंहिं बि अगवा नाहे कयो। घरां निकिरी इस्माइल बंगाली सां पसंद जी शादी कई अथमि। हाणे पंहिंजे भाउ सां गॾु रहणु घुरां थी। अदालत नारी सभा खे भाउ राणा नौमान राजपूत सां गॾु रहण जी इजाज़त ॾेई छॾी। पुलिस जो चवणु आहे त नारी अदालत में जवाबदार इस्माइल ख़िलाफ़ को बि बयान न ॾिनो। सभा राजपूत 26 नवंबर ते मुबैना तौर घरां निकिरी वई हुई। पुलिस 4 ॾींहं अॻु नारी खे कराची जे लियारी वारे इलाइक़े में बाज़ियाब करायो हो। लाड़काणो जेल में कैदियुनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन। बैरिक्स जे झड़ती दौरान पुलिस ऐं कैदियुनि विच में चकरियूं, पथराव ऐं शैलिंग। जेल सुप्रिंटेंडेंट जो चवणु आहे त जेल अंदर 700 खां 800 कैदियुनि वटि मोबाइल फ़ोन्स आहिनि। बैरकुनि जी झड़ती वठण ते कैदियुनि झेड़ो शुरू करे ॾिनो। समूरे कैदियुनि बैरिक्स खां ॿाहिरि अची विया। कैदियुनि खे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली जोड़ी पई वञे। सॼे ज़िले मां पुलिस तलब कई वई। रेंजर्स जी बि मदद वरिती वेंदी। कैदियुनि जो चवणु आहे त जेल इंतज़ामिया हर कैदी खां 20 खां 25 हज़ार रिश्वत वरिती। मोबाइल फ़ोन्स ॾिनियूं हुयूं ऐं हाणे जेल ऑपरेशन करे रही आहे। दादू जे खुदाबाद वारे इलाइक़े में गुम थियल नारी सखर मां बाज़ियाब। सखर पुलिस नारी फरहाना लगारी खे दादू पुलिस हवाले करे छॾियो। सखर पुलिस नारी जे मुबैना अगवा में मुलविस जवाबदार बहावल सरवरी खे भी गिरफ्तार करे वरितो। पुलिस मूजिब जवाबदार बहावल सरवरी जो चवणु आहे त फरहाना साणसि मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाईंदी हुई। जोड़े सखर में पसंद जी शादी कई आहे। दादू पुलिस तरफ़ां नारी खे अॼु अदालत में पेश करण जा इम्कान। अमरीकी राजधानी वॉशिंगटन में ट्रंप जे हामिन तरफ़ां मुज़ाहिरनि दौरान मशरल माण्हुनि जी कैपिटल हिल ते चढ़ाई। मुज़ाहिरीन रुकावटूं ऐं सिक्योरिटी तोड़े कैपिटल हिल जी इमारत में दाख़िल थी विया। भनड्रा ऐं चकरनि दौरान केतिरा ई पुलिस अहलकार ज़ख़्मी। पुलिस तरफ़ां मुज़ाहिरीन खे छड़ विछड़ करण लाइ लठबाज़ी ऐं शैलिंग। चकरनि में औरत सूदो 4 ॼणा मारिजी विया। पुलिस 50 खां वधीक मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार करे वरितो। वॉशिंगटन में छिकताण बाद 12 कलाकनि लाइ कर्फ्यू लागू। वॉशिंगटन DC जे मेयर एमरजेंसी में 15 ॾींहनि जी वाध करे छॾी। अमरीकी कांग्रेस जे गॾियल इजलास में सदारती चूंडनि जे नतीजनि में जो बाइडन जी कामयाबी जी तौसीक़। जो बाइडन जी कामयाबी ते ट्रंप जा हामी आपे मां ॿाहिरि निकिरी विया। कैपिटल हिल जी इमारत में ट्रंप जे हामिन जी चढ़ाई बाद वॾी तादाद में पुलिस नफ़री मुक़रर। अमरीकी सेनेट रियासत पेंसिल्वेनिया जी चूंड नतीजनि ते बि ट्रंप जे हामिन जा एतिराज़ रद्द करे छॾिया। नायब सदर तरफ़ां चूंड नतीजनि ते रिपब्लिकन पार्टी जा 3 एतिराज़ रद्द। ट्विटर अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जा चिड़ ॾियाराईंदड़ पैगाम हटाए छॾिया। ट्विटर इंतज़ामिया ट्रंप जा 3 ट्वीट बयान डिलीट करण बाद खेसि 12 कलाकनि लाइ लॉक करे छॾियो। फेसबुक बि पॉलिसीज़ जी भञकड़ी ते ट्रंप खे 24 कलाकनि लाइ ब्लॉक करे छॾियो।
आलमी सरबराहन जी मुज़म्मतुन बाद अमरीकी सदर ट्रंप तरफ़ां हामिन खे एहतजाज ख़त्म करण जी अपील। अमरीका जे नई चूंडियल सदर जो बाइडन कैपिटल हिल ते मुज़ाहिरीन जे हमले खे बग़ावत करार ॾेई छॾियो। जो बाइडन जो चवणु आहे त अमरीका जी कैपिटल हिल ते हमिलो अमरीका जी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। वाक़े सां अमरीकी जमहूरियत खे नुक़सानु पहुतो ऐं सॼी दुनिया में तमाशो ॾिठो वियो। फ्रांस, रूस ऐं कैनेडा तरफ़ां अमरीकी पार्लियामेंट ते हमलनि जी मज़म्मत। अस्सलामुअलैकुम, टाइम न्यूज़ सगत मां हमीर शेख। हेडलाइन सवाल थियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक।